जी मौजूद आहियां हिन टाइम ॻोठ हाफ़िज़ गुल मोहम्मद कपूर लिंक रोड ते, जंहिंजे रोड जी हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे। रोड जी हालत ख़राब हुअण सबबु हितां जी आवाम मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त हिन बाबति हिननि सां ॻाल्हायूं, वधीक हिननि जो छा चवणु आहे। असांजा वॾा हिते वॾा क़दीमी ॻोठ आहिनि, पुराणा घणा ई ॻोठ आहिनि। असांजा हेॾे 15-20 ॻोठ आहिनि। उते रस्ते जो सहूलियत कोई बि न आहे, रस्तो टुटल आहे, भॻल आहे। अॻे बि हे ठाहे विया आहिनि, पथर रखे विया आहिनि, न उनजो छा हणी विया आहिनि। वॾो तकलीफ़ आहे असांखे, बिल्कुलु घणो वॾो तकलीफ़ आहे असांखे हिते। बराए महिरबानी हुकूमत खे इहो अपील त असांखे रोड ॾे वञे। तंग घणा थियूं था हिन न को अहिड़ो असांखे सहूलियत आहे अचण जो न वञण जो। बिल्कुलु तंगशी घणो आहे। कोई अहिड़ी बीमारी सीमारी तो बरसाति थिए थो, न सवारी पुॼी सघे थो हिते सर, न को अहिड़ो असांखे सहूलियत आहे। बराए महिरबानी असांखे रोड ॾेई वञे। अब हे असांखे ॾाढो तकलीफ़ आहे। ॻोठ शाबरी कबोल यारली गोलो गुल मोहम्मद हाफ़िज़ गुल मोहम्मद, हे 4-5 ॻोठनि वॾा ॻोठ क़दीमी ॻोठनि। रोड असांखे तमामु तकलीफ़ आहे अचण वञण जो, ॾाढो तकलीफ़ आहे। महिरबानी करे हे ॿोॾ खां वरी विछाई थी वियो आहे, वरी बि कंहिं बि न जेके खाई वञनि था। छा इहो बिजड़ खाई वञनि था, कोई नथो ठाहे। इहे ॻोठ जेके आहिनि यारली गोलो क़दीमी ॻोठूं पुराणा, कंहिं वक़्तनि जा सदियूं के 7 पीढ़ा गुज़री आहे, कई सदियूं गुज़री आहिनि। असांखे ॾाढो तकलीफ़ आहे। ॿोॾ जे साल में उहो विछाई थी वियो आहे, अञा कोई नथो तके थो। असां ॾाढा तकलीफ़, महिरबानी कयो। साईं रोड असांजो ख़राबु आहे, रोड जो हालियत आहे, पुलां बुलां सभु भञी पिया आहिनि। असां तकलीफ़ में आहियूं। न रोड आहे, न रस्तो आहे, न छा आहे। सॼो ॾींहुं मोटरसाइकिल ख़राबु लॻा पिया आहिनि हिते। न रस्तो आहे, न रोड आहे। असां सां ज़ुल्म आहे सिर्फ़ु। न रोड खपे थो, न छा। जंहिंखे मिले थो उहो पाण खाइनि था। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां आला अमलदारनि ऐं वस वारनि खे अपील कयूं था त असांजे ॻोठ हाफ़िज़ गुल मोहम्मद कबोल जो लिंक रोड जो कमु करायो वञे, त जीअं असां सुख जो साह खणे सघूं। कैमरा टीम सां गॾु इमदाद जान बहिराणी, जेकब न्यूज़, बहादुरपुर।